अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां किंज़ा फ़ातिमा। अवां ॾिसी रहिया आहियो न्यूमेरान न्यूज़। रुक कयूं था ख़बरुनि ॾांहुं। कंडियारो रिपोर्ट। जमील अहमद सरगाणी कंडियारो लॻोट पयल सरगाणी जे रहवासी बेगुनाह क़त्ल थियल मज़हर अली सरगाणी जी घरवारी साहबज़ादी मां सकीना क़ुरान पाक खणी ॿियनि वारिसनि भाउ मिस्कीन अली, ज़हीर अली, हुसैन अली, ग़ुलाम शबीर सरगाणी, खुदा बख़्श ऐं हाजन सरगाणी सां गॾु मोहब्बत देरो थाणे अॻियां एहतजाज कंदे ॿुधायो त असांजो नौजवान मज़हर सरगाणी खे बेगुनाह क़त्ल कयो वियो आहे, जंहिंजी FIR असां पिणु दाख़िल कराई आहे। पर मोहब्बत देरो पुलिस को बि जवाबदार गिरफ़्तार नथी करे। बाअसर माण्हुनि जे चवण ते असां जे केस खे कमज़ोर करण जी कोशिशि कई पई वञे। असां हिन क़ुरान पाक ते अपील था कयूं त SSP नौशहरो फ़िरोज़ ऐं DIG शहीद बेनज़ीर आबाद खां त असां ग़रीबनि सां इंसाफ़ कयो वञे, क़ातिलनि खे गिरफ़्तार करे कानून अॻियां पेश कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहियो न्यूमेरान न्यूज़।